जैकोबाद में सिंध हुकूमत तरफा लगायल बचत बाजार अवाम लाइ बेलाभ बणियल बचत बाजार जे स्टॉल ते अटो अणलभ हुजण सबब अवाम जूं दाहूं उन हवाले सां पेश आहे राशिद बलोच जी ही रिपोर्ट। सिंध हुकूमत जे हुकुम तहत जो जैकोबाद ज़िले के अंदर रमज़ान बचत बाजार लगायो आहे। शहरन के रिलीफ ॾियण लाइ मार्केट में जेके रेट मिलन था सब्जी घी खंड जेके पत्ती जा रेट आहिनि हिते जेके घटि ॾियण जे लाइ हवाले सां जेको ज़िले इंतज़ामिया तरफ़ां रमज़ान बचत बाजार लगाई वई आहे। इन सिलसिले में हिते ख़रीदार शहरी असां सां मौजूद आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा जेके रमज़ान बचत बाजार लॻल आहे इन्हनि खे रिलीफ मिले थो या उहे ई साॻे ई रेट जेके मार्केट जा हलनि था हिते बि उहे हलनि। रेटन में इतने नालो सिर्फ बचत बाजार है, लेकिन मकसद चवण इहो आहे त बचत कोई भी ना है, माना रियायती कोई भी ना है। कंहिं क़िस्म जो रिलीफ ना है। नालो आहे बचत बाजार, हिते का बचत ना है। बचत बाजार हुजे हा ते वापसि खणी वञा ट्रप, ॾिसो कीअं वापसि खणी था वञनि। रश हुजे हा हिते माण्हुनि जी अवाम, हिते अवाम जे मथां किरे आहे हिते अवाम। हिते कुझु मिले ई नथो। हर शइ महांगाई लॻी पई आहे, उहे रेट बाज़ार वारा लॻा पिया आहिनि। फ्री अचूं था जंहिं अटो हिते मिले ई नथो। हितां जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे रमज़ान बचत बाज़ार अंदरि कोई बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। साॻे ई रेट जेके मार्केट में रेट ॾिना वञनि था हिते बि उहे ई रेट वेको। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां जॾहिं त शहरनि जो इहो चवणु आहे त हिते न अटो मौजूदु आहे ऐं जॾहिं ॿिए पासे असांजी मुख़्तियार कार सां ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो इहो चवणु आहे 100 कटो असां रोज़ हिते अटे जा मोकिलियूं था, उहे जेके आहिनि त विकिरो थिए थो। ऐं शहरनि जो इहो चवणु आहे त असां रमज़ान बचत बाज़ार खे रद्द कयूं था। जेको डिप्टी कमिश्नर पारां ऐं सिंध हुकूमत जे हुकुम तहत जेको रमज़ान बचत बाज़ार लगायो आहे हिन में काई बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, SS न्यूज़ TV जैकोबाद।